पखो लॻा अगवा थियल 18 वरियनि जो नौजवान आमिर मरखंड बाज़ियाब न थी सघियो। वारसन पारां इलाइक़े में कलाम पार्क घुमायो वियो। उन ॾस में 5 ॾींहं अॻु वॻण जे ख़ान साहब मोहल्ले वासी आमिर पुट मोहम्मद ख़ान मरखंड औरताणी आवाज़ ते हिरखिजी मुबैना अगवा बाद बाज़ियाब न थी सघियो आहे। धाड़ेलनि तरफ़ां नौजवान जी बाज़ियाबी लाइ 30 लख रुपया भुंग घुरी वई आहे, जॾहिं त वारसन अमड़ अशरफ ख़ातून मोहम्मद ख़ान मरखंड सदाम ऐं इमरान मरखंड नौजवान जी बाज़ियाबी लाइ कलाम पार्क खणी इलाइक़े में निकिरी पिया। उन मौक़े ते मुखबी नौजवान जी अमड़ अशरफ ख़ातून रोईंदे चयो त मुंहिंजो मासूम पुट खे वर्गलाए अगवा कयो वियो आहे। असांजी कंहिं सां बि दुश्मनी नाहे। पुट 5 ॾींहनि खां धाड़ेलनि वटि यरगमाल आहे ऐं मथसि तशदुद कयो वञे थो। अहिड़ी दांह हुन फ़ोन ते ॿुधायो आहे त धाड़ेल पैसा न मिलण ते रोज़ मारकुट कंदा आहिनि। असांजी अपील आहे त ख़ुदा कारण पुट खे धाड़ेलनि जे चंबे मां आज़ाद करायो वञे। होॾां मुखबी नौजवान जे पीउ मोहम्मद ख़ान मरखंड ॿुधायो त धाड़ेलनि 30 लख घुरिया आहिनि। असां मज़दूरी करे पेट पालियूं था, एतिरी रक़म किथां आणियूं। मजबूरन कलाम पार्क खणी निकिता आहियूं त कंहिंखे को रहम अचे। हुन वधीक चयो त पुलिस असां सां को बि सहकार न कयो आहे। दांह बाद अगवा जो केस दाख़िल थियो आहे, पर पुलिस पुट जी बाज़ियाबी लाइ कख वञी बीणो नाहे कयो। अञा बि पुलिस पैसा घुरी रही आहे। असां धाड़ेलनि जी फरमाइश पूरी कयूं या पुलिस वारनि जो पेट भरियूं। असांजी परेशानी ख़त्म करण लाइ चूंडियल नुमाइंदनि समेत को बि लड़ी नाहे आयो। ॿिए तरफ़ वॻण थाणे ते नौजवान जे अगवा जो केस दाख़िल कयो वियो आहे ऐं पुलिस पारां जांच कई पई वञे। अब्दुल वहीद मेयो, सिंध एक्सप्रेस न्यूज़, पखो।